ख़बरनि जो सिलसिलो जारी आहे। तव्हांखे मोरो मां ख़बर ॾींदा तो मोरो पुलिस बााثر जे ونگاري معصوم यतीम सोनिया दी मरहूम मोहम्मद हनीफ सोलंगी सां ज़बरदस्ती ज़ोरी जिना ڪندڙ जवाबदार दादलो ऐं अहमद सोलंगी गिरफ़्तार करण खां पोइ लेती देती करे पुलिस जवाबदारनि खे छॾे ॾिनो। यतीम निंगरी जी बेवा मां अमड़ पंहिंजी न्याणी खे खणी मोरो प्रेस क्लब जे अॻियां सुमारे इंसाफ़ लाइ आऊं ऐं दाऊं करण लॻी। इंसाफ़ खपे हिन वधीक चयो आहे त IG सिंध DIG शहीद बेनज़ीराबाद SSP नौशरो फिरोज वस वारनि मदद कनि ऐं असांखे इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।